والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن يوم الفصل كان ميقاتا يوم ينفخ في الصور فتأتون أفواجا وفتحت السماء فكانت أبوابا وسيرت الجبال فكانت سرابا إن جهنم كانت مرصادا للطاغين مآبا لابثين فيها أحقابا لا يذوقون فيها بردا ولا شرابا إلا حميما وغساقا جزاء وفاقا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد इन आयतन के अंदर अल्लाह तबारक व तआला फैसले जे ॾींहं मुक़रर कयल जो बयान करण फरमायो आहे। फरमाई इन्न यौमल फ़स्ल कान मीक़ाता, तहक़ीक़ फैसले जो ॾींहं मुक़रर कयल आहे। यौम युनफ़ख़ु फ़िस्सूर फ़तअतून अफ़वाजा, जंहिं वक़्तु फूकियो वेंदो दंड पोइ अवी ईंदा टोलियूं टोलियूं। वफ़ुतिहत अस्समाउ फ़कानत अबवाबा, ऐं खुली पवंदो आसमान, थी पवंदा उहे दरवाज़ा। वसुय्यरतिल जिबालु फ़कानत सराबा, ऐं उॾामी वेंदा जबल, पोइ थी पवंदा रुञ। इन्न जहन्नम कानत मिरसादा, तहक़ीक़ दोज़ख़ टिकण जी जाइ आहे। लित्वाग़ीन मआबा, हठीलनि लाइ मोटण जी जाइ आहे। लाबिसीन फ़ीहा अहक़ाबा, उहे रहंदा उन में बेइंतिहा मुंदत। उहे उन जहन्नम में बेइंतिहा मुद्दतूं रहंदा। ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा, न चखंदा उन में कंहिं थधाई जो मज़ो ऐं कंहिं पीअण जी शइ जो। इल्ला हमीमन व ग़स्साक़ा, सवाइ गरम पाणी ऐं रत पूं जे। जज़ाअ विफ़ाक़ा, ये पूरो पूरो बदिलो मिलंदो। इन्नहुम कानू ला यरजून हिसाबा, तहक़ीक़ उहे काफ़िर न डपु रखंदा हुआ हिसाब जो। वकज़्ज़बू बिआयातिना किज़्ज़ाबा, ऐं कूड़ ॼाणंदा हुआ असांजे आयतुनि खे चङीअ तरह। वकुल्ल शैइन अहसैनाहु किताबा, ऐं सभु शइ खे असां लिखी ज़ब्त करे रखियो आहे। फ़ज़ूक़ू फ़लन नज़ीदकुम इल्ला अज़ाबा, पोइ न ज़्यादा कंदासूं अव्हां लाइ मगर अज़ाब। फैसले जो ॾींहुं मुक़रर। अल्लाह ताला पंहिंजूं नव निशानियूं कुदरत कामिला जो बयान फरमाए क़यामत जे इम्कान जी पूरी साबिती बयान फरमाई। हाणे क़यामत जे वाक़िअ थियण बाबति इरशाद थो फरमाए त बेशक फैसले जो ॾींहं जो वक़्तु मुक़रर आहे, जंहिं ॾींहुं हज़रत इसराफील अलैहिस्सलातु वस्सलाम सूर फूकींदो, पोइ अवां टोलियूं टोलियूं थी माशर जे मैदान में ईंदो।
सब का उम्मत जुदा जुदा थींदी, मोमिन जुदा हूंदा, काफर जुदा, नेकोकार एक तरफ, बदकार ॿिए तरफ, हर एक जुदा थी अर्ज़ात महशर में हाज़िर थी। वफ़ुतिहत अस्समाउ फकानत अबवाबा, उन क़यामत ॾींहुं आसमान खुली दरवाज़ा दरवाज़ा थी पवंदा। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त घणनि दरवाज़नि हुअण करे जीअं जाइ खुली रहंदी आहे, तीअं क़यामत ॾींहुं मलाइकनि जी कसरत लहण सबब आसमान में एतिरियूं वाटूं थी पवंदियूं जो गोया सॼो आसमान दरवाज़ा थी पवंदो। ऐं जबल जेके मेखुनि वांगुरु मज़बूत आहिनि, ते उन जी हैबत खां पंहिंजी जाइ तां उॾामी रुञ थी वेंदा, दर्द थी वेंदा। परे खां को माण्हू रुञ ॾिसी वेझो वञे त कुझु बि नज़र न अचे। क़यामत जे ॾींहुं जबलनि जो हाल अहिड़ो थी वेंदो। इन जहन्नम कानत मिर्सवादा, तकब्बुर कंदड़ माण्हू ऐं सरकश वॾाई खोर, उन्हनि जी जाइ जेका आहे त जहन्नम आहे। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे त जहन्नम जे थुड़ खे 7 तबक़ा आहिनि। पहिरें तबक़े ते ईमान ऐं तौहीद जी पुछा थींदी, ॿिए तबक़े ते निमाज़ जी पुछा थींदी, टें तबक़े ते रोज़े बाबति, चौथे ते ज़कात लाइ, पंजें ते हज लाइ, छहें ते उमिरे लाइ, 7 ते ज़ुल्म बाबति पुछा थींदी। मिर्साद जे लफ़्ज़ लाइ मुफ़स्सिरीन सॻोरनि जो इख़्तिलाफ़ आहे। किन लिखियो आहे त मिर्साद मां मुराद लंघण जी जाइ गुज़रगाह आहे, किन लिखियो आहे त टिका जी जाइ, किन लिखियो आहे त इंतज़ार जी जाइ। मौलाना अशरफ अली थानवी साहब रहमतुल्लाह अलैहि टिका जी जाइ, रहाश जी जाइ जे माना मुताबिक़ लिखियो आहे त अज़ाब जा फ़रिश्ता उन इंतज़ार में आहिनि त काफ़र अचनि त पकिड़े खेनि अज़ाब में विझनि। लित्वाग़ीन मआबा लाबिसीन फ़ीहा अहक़ाबा, उहो दोज़ख हठीलनि ऐं सरकशनि जे रहण जी जाइ आहे, जंहिंमें हू बेइंतिहा मुद्दतूं रहंदा। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मनक़ूल आहे त हिकु हुकुम 80 सालनि जे बराबर हूंदो, जंहिंजी हर हिकु साल में पूरा 12 महीना थींदा ऐं उन जे हर हिकु महीने में पूरा 30 ॾींहं हूंदा ऐं उन जो हर हिकु ॾींहुं 1000 सालनि जे अंदाज़ो हूंदो। मखदूम मोहम्मद हाशिम ठडवी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त उन में मुफ़स्सिरीन जो इख़्तिलाफ़ आहे। किन लिखियो आहे त हक़बम जे ॾींहं दुनिया वारा हूंदा। हक़ब लफ़्ज़ मां जेका मुराद आहे त दुनिया वारा ॾींहं। किन लिखियो आहे त आख़िरत वारा शुमार कबा। जीअं हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कौल मथे गुज़रियो, हर हिकु ॾींहुं 1000 साल जो थींदो, सो आख़िरत जो ॾींहुं आहे
जंहिंजो अंदाज़ो 1000 साल जो हूंदो। पहिरें हिसाब ते हिकु हुक़बो 80 साल जो ऐं ॿिए हिसाब मुआफ़िक़ हिकु हुक़बो 2 करोड़ 88 वरह जो थियो। त एॾी मुद्दत इहे काफ़र जहन्नम में रहंदा, अज़ाब पिया भोॻींदा, पर को बि छुटकारो न। अल्लाह पाक जहन्नम खां बचाए, कुफरी कमनि खां बचाए, शिरक जे कमनि खां बचाए, तकब्बुर वॾाईअ खां बचाए। ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा, उन दोज़ख में काफ़र थधाई आराम जो मज़ो असुल कोन ॾिसंदा। न का पीअण जी शइ मिलंदी जंहिंसां उञ लही ऐं मज़ो हासिल थिए। इल्ला हमीमन व गस्साक़ा, सवाइ गरम पाणी ऐं रत कुएं जे ॿी का बि शइ पीअण जी जहन्नमिन खे न मिलंदी। दोज़खन खे खाधे पीते जे एवज़ गरम पाणी पीआरींदा, रत कुएं खाराईंदा। हज़रत बिन अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो क़ौल आहे त उहा रत कुएं ख़ुदि जहन्नमिन जे जिस्म मां पियो निकिरंदो, जो इन्हनि खे पीआरियो वेंदो। जज़ाअ विफ़ाक़ा, उहा जज़ा जहन्नम जे अज़ाब जी उन्हनि काफ़िरनि जे अमलनि मुआफ़िक़ हूंदी। जॾहिं त कुफ्र ऐं शिरक वॾे में वॾा गुनाह आहिनि, तॾहिं जहन्नम जो अज़ाब पिण अज़ाब अकबर आहे, वॾो आहे। सो उन जे शिरक ऐं कुफ्र जो पूरो पूरो बदिलो मिलंदो उन्हनि खे। चइबो त हीउ तव्हांजो बदिलो आहे जेको तव्हां दुनिया में करे आहियो। इन्नहुम कानू ला यरजून हिसाबा, उहो अज़ाब हिन करे थींदनि जो उन्हनि खे हिसाब महशर जो आख़िरत जो ख़ौफ़ ई कोन हो। पंहिंजे रब वटि वरी वञण, हिसाब किताब ॾियण जो ख़्याल ई न हो। ऐं असांजे आयतुनि खे बिल्कुलु कूड़ो सम्झंदा हा, जिन में जज़ा सज़ा हिसाब शरीयत जा हुकुम अहकाम अमर ऐं नही बयान कयल आहिनि, तिन खे उन्हनि कूड़ो सम्झो। हज़रत मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त काफ़िरनि जे दिलि में हिसाब किताब जो ख़ौफ़ ई कोन हूंदो हो, तंहिं करे हू बेबाक बेपरवाह थी कुफ्र ऐं शिरक ते कमर कशी बीठा। उन्हनि खे न अज़ाब इलाहीअ जो ख़ौफ़ हो, न को सवाब मिलण जी उमेद हुई, तॾहिं त बेखौफ़ थी कुफ्र ते ॼमी बीह रहिया। उन जे दिलनि में गुनाह जी मोहबत अहिड़ी ॼमी वई जो संदन रूह उन्हनि में हुन जो रिझी वियो, जाइ वठी वियो। गुनाह करणु उन जी तबियत ऐं ग़िज़ा थी पई। उन जी बदकारी ऐं बेहयाई जी का हद ऐं निहायत न रही। तॾहिं संदन अमलनि मुआफ़िक़ जिन जी बुशराईअ जो को ख़सारो न आहे, हेॾो ख़सारो उहे भोॻींदा। अज़ाब ऐं सज़ा बि बेनिहायत हुअणु घुरिजे। इंसान जेको नेकीअ में अॻिते हूंदो आहे, उहो जेसि ताईं नेकी न कंदो तेसि ताईं हुनखे मज़ो न ईंदो। बुराईअ वारो माण्हू बुराईअ में अॻिते, जेसि ताईं उहो बुराई न कंदो तेसि ताईं हुनखे, इहा हुनजी हिकु फितरत थी वेंदी आहे। जी खाइण जी ज़रूरत आहे, पीअण जी ज़रूरत आहे, आराम जी ज़रूरत आहे, ईअं इंसान जूं जेके आदतूं आहिनि उहे विझण त इंसान जी हिकिड़ी तबियत बणिजी वञे थी। निमाज़ी माण्हू जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदो तेसि ताईं हुनखे मज़ो न ईंदो। क़ुरान जी जेको तिलावत रोज़ानो पाबंदीअ सां कंदो, उहो जेसि ताईं उहा तिलावत न कंदो तेसि ताईं हुनखे मज़ो न ईंदो। पढ़ाइण वारो
पढ़ाइण खां सवाइ उनखे मज़ो न ईंदो। बहरहाल जेके बि ख़सलतूं आहिनि चङियूं आहिनि त चङनि खे उन्हनि चङाइनि जे करण खां सवाइ मज़ो न ईंदो। ऐं अलाह साईं रहम करे, पर जेके वरी ग़लति तरीक़े ते आहिनि जेसि ताईं उहे कम न कंदा तेसि ताईं उन्हनि खे मज़ो न ईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि में रब साईं भलियूं ख़सलतूं पैदा करणु फरमाए, जंहिंमें रब बि राज़ी थिए, अल्लाह जो रसूल भी राज़ी थे। वकुल्ल शैइन अहसैनाहु किताबा फज़ूक़ू फलन नज़ीदकुम इल्ला अज़ाबा। अल्लाह पाक फरमाए तो असां सभु कंहिं शइ यानी बदन ऐं रूह जा अमल ऐं उन्हनि जा कौल ऐं फेल चङी तरह हिफ़ाज़त सां बंदि कया आहिनि, ज़ब्त कया आहिनि। ऐं संदन कुलनि जे कातिबनि उन्हनि खां असां लिखाए छॾिया आहिनि, जिन मां को ज़रो ज़ाया न थियो आहे। पोइ जॾहिं काफ़िरनि जा अमल कुफ़र शिरक ऐं ॿिया गुनाह बेनिहायत, तॾहिं अल्लाह ताला क़यामत में फरमाईंदो, ए काफ़िरो चखो मज़ो अज़ाब जो, ऐं असां अव्हां जे अमलनि मुआफ़िक़ अव्हां ते रुगो अज़ाब ई अज़ाब वधाईंदासूं। शाह अब्दुल अज़ीज़ देहलवी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे तफ़सीर फ़तहुल अज़ीज़ में लिखे थो त जॾहिं जहन्नमिन खे सख़्त उञ लॻंदी ऐं पाणी कंदा, रड़ियूं कंदा, दाहूं कंदा, त हिकु वॾो कारो ककर पैदा थींदो। तंहिं ते हू ख़ुशि थींदा त हाणे मींहुं वसे ऐं पाणी मिले ऐं अज़ाब लहे। उन ककर मां बुख़्ती उठ जेॾा विछूं ऐं नांग वठण लॻंदा ऐं दोज़खनि खे डंगण लाइ वकोड़े वेंदा। उन जे डंग में अहिड़ो त ख़बीस ज़हर हूंदो जो हिकु दफ़े डंग हणण सां 1000 साल उन ज़हर जो तासीर बदन मां न वेंदो। अआज़ना अल्लाहु मिन्हु व जमीअ उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह खां पनाह वठूं था अहिड़नि अज़ाबनि खां। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अल्लाह पाक नाफरमाननि जे लाइ इहे जहन्नम में अज़ाब रखिया आहिनि, नेकोकारनि जे लाइ इनाम रखिया आहिनि। इन आयतुनि जे अंदरि काफ़िरनि, मुशरिकनि, ज़ालिमनि जो ज़िक्र, सरकशनि जो ज़िक्र थियो। दुआ आहे अल्लाह पाक समूरनि इंसाननि खे कुफ्र खां बचाए, शिरक खां बचाए, तौहीद वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं बुरनि कमनि खां बचाए, तौहीद ते हलाए, तौहीद ते मारे, कलमे सां ख़ात्मो बिल ख़ैर करणु फरमाए। आमीन।